जॾहिं अल्लाह सां ताल्लुक जुड़ी वेंदो आहे तॾहिं का ॻाल्हि कोन हूंदी आहे। बालूल चरियो आयो पे बगदाद जे बाज़ार में, हारून चयसि सलमा शइ त जेको चवे सो तोखे ॾियां, कपिड़ो चवे, गंदी चवे, सभु कुझु चवे तोखे वठी ॾियां। चई बादशाह माण्हू मूंखे पागल था चवनि पर आउं तोखे पागल थो चवां। चई कीअं? चई अन व अंत अयालुल्लाह फकैफ यरज़ुक व यंसानी। चई मुंहिंजो ईमान इहो आहे त आसमान जे छत जे हेठां जेका मख़लूक आबाद आहे उहे ख़ुदा जे घर जा भाती था अची बणजनि, सम्झ न। पोइ अल्लाह सी तोखे ॾे मूंखे विसारे छॾे, ईअं कीअं थी सघे थो? तो वटि जेकॾहिं पंहिंजी मिल्कियत हुजे त तोखां वठण जे लाइ तयारु आहियां, पर जेकॾहिं तोखे कुदरत जे तरफ़ां मिली आहे, तूं पाण पिनणो आहीं त पिनणे जे अॻियां हथ जुगारण जे लाइ तयारु न आहे। असल मक़सद जेको आहे सो आहे अल्लाह सां ताल्लुक। जॾहिं अल्लाह सां ताल्लुक क़ाइमु थी वेंदो आहे तॾहिं सुकून अची वेंदो आहे, चैन नसीब थी वेंदो आहे। अला बेज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। ख़बरदार, जेकॾहिं सुकून ऐं चैन आहे त अल्लाह जे ज़िक्र जे अंदरि चैन आहे, अल्लाह जे ज़िक्र जे अंदरि सुकून आहे। तव्हां दुनिया सां पंहिंजा ॾींहं लॻाया आहिनि, ॿ टे ॾींहं वरी बि अल्लाह जे यादगिरी सां लॻायो, पोइ ॾिसो त चैन ऐं सुकून आहे या कोन। उनजो दरवाज़ो 24 कलाक खुलियल आहे। केॾा बि गुनाह कया आहिनि, केतिरा बि गुनाहगार आहियूं, ज़िंदगी सॼी गुनाहनि में काटे चुका आहियूं, पर अञा बि मग़फ़िरत जो दरवाज़ो असांजे लाइ बंदि न आहे। 24 कलाक मग़फ़िरत जो दरवाज़ो असांजे लाइ छा आहे? चओ खुलियल आहे, फ़क़ति अचण जी देरि आहे। हिकिड़ो गुनाहगार हूंदो आहे, चवंदो आहे मौलवी साहब मुंहिंजे लाइ दुआ घुर, ऐं गुनाहगार आहियां। गुनाहगार जी जेकॾहिं न क़बूल करे हा त हुनखे पैदा ई कोन करे हा, पैदा करण खां पोइ ॿिए दर्जो हुनखे मोहताज ई कोन बनाई। पर घुरण जी आदत हूंदी आहे। असांजो घुरण, हींअर मौलवियुनि जो इख़्तिलाफ़ आहे त दुआऊं 3 घुरबियूं या हिकिड़ो खणबो, आवाज़ ज़ोर सां कबो या आवाज़ सम्झ न आस्ते अची ॻाल्हाइबो, पोइ फतवाऊं लॻणु शुरू थी वयूं। इहे सभु जहालत जूं निशानियूं हूंदियूं आहिनि। क़ुर ते जेकॾहिं नज़र विझे त दुआ न को हथ खणण जो नालो आहे, न को वात हलाइण जो नालो आहे। क़ुर चवे थो अमन युजीबुल मुज़्तर इज़ा दा, केरु आहे जेको बेक़रार जो सॾु सुणी उनखे क़बूल करे, उन तां तकलीफ़ूं हटाए। क़ुर चवे थो दुआ नालो आहे बाने जो तड़पी अल्लाह जे दर जे अॻियां किरी पवण। बसि तूं तड़पी अल्लाह जे दर जे अॻियां किरी त ॾिस। ख़ुदा खे सॾण ते को बि ख़र्च कोन्हे। कंहिं दरगाह ते वेंदे त 5 रुपया ख़र्च करणा पवंदा, कंहिं मुर्शिद वटि वेंदे त 5 रुपया ख़र्च करणा पवंदा, धाॻो वटाईंदे त बि 100 रुपयो तोखे ॾियणो पवंदो, शीशो पढ़ाईंदे त बि ॾियणो पवंदो। ख़ुदा खे सॾु करण ते न को अरबी सिखण जी ज़रूरत आहे, न का क़ुर पढ़ण जी ज़रूरत आहे, न का ॾींहं जे टेम जी ज़रूरत आहे, न का राति जी ज़रूरत आहे, न का घर खां ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत आहे, न का वुज़ू करण जी ज़रूरत आहे। जिते बि सुतो पियो हुजे सार थिए अखियुनि खे माटे चओ या अल्लाह, मथां ऐलान थींदो आहे उदूनी अस्तजिब लकुम। ऐं बाना तुंहिंजो सॾु रायगान कोन वियो, मूं ॿुधो आहे अची, जेको घुरणो अथई सो घुर अची। हिकिड़ो सहाबी आहे हुज़ूर जे साम्हूं दुआ पियो घुरे ख़ुशीअ में, चवे थो अल्लाहुम्मा अंत अब्दी व अन रब्बुक फ़ग़्फ़िरली। ऐं अल्लाह तूं मुंहिंजो बानू आहीं ऐं तुंहिंजो ख़ुदा आहियां, मूंखे माफ़ कर। वात उबतो हली वियो, मथां ऐलान कहिड़ो थियो कल समय तो कौलक या अब्दी व ग़फ़रतो लक। ऐं बाना मूं तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी तोखे माफ़ करे छॾियो। तो उनखे कोन सॼो आहे जेको फ़क़ति वात ते इत्तिफ़ा करे, इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर। तुंहिंजी ज़बान तो उबती हली वई, पर जंहिंखे तो सॼो आहे उहो दिलि जे राज़नि खे ॼाणंदड़ आहे। ऐं अल्लाह जी ज़ात ऐं बाना जेकॾहिं मुंहिंजी वठ पकड़ वात ते हुजे हा त गुंगे जी दुआ केरु क़बूल कंदो जेको ॻाल्हाए बि नथो सघे। मुंहिंजी दरबार 24 कलाक खुलियल हूंदी आहे, फ़क़ति तुंहिंजे अचण जी छा हूंदी आहे? चओ देरि हूंदी आहे। ज़िंदगी जा चंद ॾींहं आहिनि जेके अल्लाह जे मर्ज़ी सां गुज़ारणा आहिनि, जेकॾहिं पंहिंजी मर्ज़ी सां गुज़ारियासीं त नाकाम। मुंहिंजा दोस्तो, हे नौजवान वेठा, तव्हां 5 वक़्त निमाज़ जी पाबंदी करियो, क़ुर करीम जो दौर करियो। हाणे ही नौजवान आहे, 2 ॾींहं निमाज़ जमात सां पढ़ी, सिपारो तारीख़ दौर जो अची कई, सम्झनि 3 ॾींहं खां पोइ बीमार थी खट ते किरी पियो। हाणे इशारनि सां निमाज़ पढ़े, मस्जिद में बि कोन थो अचे, क़ुर खे बि खोले ई कोन्हे, दौर कोन थो करे सघे। पर हिन रहमत, हिन उम्मत जे लाइ अल्लाह जो कानून कहिड़ो आहे? अमल कलील अजर कसीर। हिन उम्मत जे लाइ कानून मथां हुकुम थींदो आहे उक्तबू लिअब्दी हसनात। ऐं मलाइको हिन बाने जे दफ़्तर में क़ुर जे तिलावत जो बि सवाबु लिखो, निमाज़ जे जमात जो बि सवाबु लिखो। चवंदा या अल्लाह ही त बीमार पियो आहे घर में, सम्झ क़ुर करीम जो अॼु वर्को खोले ई कोन, अॼु उथी कंहिं क़िस्म जो न सघियो। कुदरत जे तरफ़ां, अल्लाह जे तरफ़ां ऐलान थींदो आहे त 2 ॾींहं हिन खां अॻु में इहो कमु हिन कयो या कोन कयो। चऊं या अल्लाह कई, सम्झनि कीअं अॼु बीमार आहे, तंहिंजे करे मुंहिंजो बानू पेंशन ते आहे। जेकॾहिं मास्तर पोड़ो थी वेंदो आहे त बुखी हुकूमत अधु पेंशन जो ॾींदी आहे, बानू इबादत करे बीमार थी पवंदो आहे त अल्लाह जी ज़ात हुनखे पूरी पेंशन ॾींदी आहे।
ख़ुदा जे ख़ज़ाने में उनजी कमी कंहिं क़िस्म जी, पर ज़िंदगी त गुज़रे थी। सभु ज़िंदगी त गुज़रे थी। मस्जिद वारो मरंदो, सिनेमा वारो मरंदो, डिश वारो मरंदो, क़ुरान वारो मरंदो। वक़्तु जिते बि लॻाईंदे उते लॻंदो। हर को ॾींहुं नेक जो हुजे या बद जो हुजे, क़ब्र खे वेझो आहे, दुनिया खे पोयां छॾींदो अचे। सभु वक़्तु गुज़रे पियो, नेकी में बि गुज़रंदो आहे, बदकारी जे अंदरि बि गुज़रंदो आहे। ख़ुशि नसीब आहिनि उहे शख़्स जिन जी ज़िंदगी अल्लाह जे मर्ज़ी जे मुताबिक़ हुई। असां ते कहिड़ो इम्तिहान आहे।